मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। हे इस्लाम आहे न, हे इस्लाम जंहिं टाइम उभरियो हुयो न त हे इस्लाम अजनबी हुयो। इस्लाम छा हुयो? अजनबी, यानी हिन खे माण्हू कंहिं क़िस्म जो सुञाणनि न पिया। ऐं इन खां बाद में अल्लाह जे नबी फरमायो ऐसा कुझु टाइम खां बाद में वरी इस्लाम ईअं जेको अजनबी थी वेंदो, त इस्लाम खे वरी बि माण्हू न सुञाणींदा, यानी नादान थी वेंदा इस्लाम खां। तमामु घणे अहकामात खां, तमामु घणी नमाज़ुनि खां, तमामु वॾे अल्लाह जे फरीज़नि खां हे जेको आहे न इनकार करे विझंदा, चवंदा हे शयूं जेको कंहिं ज़माने में असांजा अबा ॾाढा कंदा हुया। हे कंहिं फरमायो, अल्लाह जे नबी फरमायो इस्लाम हाणे अजनबी, जंहिं टाइम उथियो हुयो इस्लाम अजनबी हुयो। साहबा बाद में वरी इस्लाम ईअं वेठिजी वेंदो, वरी जेको अजनबी थी वेंदो। माण्हू चवंदा साईं असांजो ॾाढो नमाज़ पढ़ंदो हुयो, असांखे त नमाज़ जी ख़बर ई न आहे। ॾिसो थर जे अंदरि हिकिड़े माण्हू खां पुछा कयूं, थर जे अंदरि माण्हू खां पुछा कयूं हिकिड़े खां, चए ॿुधा त भला, चए असांजो नबी कहिड़ो आहे? चए पंहिंजो नबी त पागारो आहे न, ॿियो केरु आहे? चए नबी जो नालो चए नबी हे जेको आहे न पंहिंजो पागारो, चए हे असांजो नबी आहे। मौलाना तारक जमील साहिब जी मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो न, चयो असां स्टेशन ते बीठासीं, तबलीग खां असां हेठि लॻिया त मुंहिंजी काॾे तश्कील थी हुई। चयो हुते असां स्टेशन ते पुछा कयोसीं हिकिड़े माण्हू खां त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नालो छा आहे? चए मूंखे त ख़बर ई न आहे। ॿिए खां पुछा कयोसीं कलमो छा आहे? चए कलमो त मूंखे ईंदो ई न आहे। 17 माण्हुनि खां पुछा कयोसीं, चवनि पिया मुस्लमान आहियूं, नबी जो नालो ख़बर न हुई। नबी जो असांखे नालो त ॾिसो, थर वारनि ज़ालमनि खे मां ॿुधाइणु चाहियां थो, हाणे तबलीग वारनि खे उते थर में कुटियो अथऊं। थर वारा जेके आहिनि, थर वारा अक्सर जेको आहे थर में जाहिल माण्हू, वॾी जहालत आहे। अड़े ज़ालमो, हिकु तव्हांजे अंदरि जहालत, ॿियो वरी जेको तव्हांखे थोरो कुझु निमाज़ सेखारणु अचे ऐं तव्हांखे जेको क़ुर पढ़णु अचे, वरी तव्हां उन्हनि खे कुटियो। जे न हे जेको असांखे इन ज़ालमनि खे कलमे जी ख़बर न हूंदी आहे। ऐं एतिराज़ चए न इहे तबलीग वारा जेको असांजे इलाइक़े में, तबलीग वारा असांजे इलाइक़े में न अचनि। हिकु तव्हांजे अंदरि जहालत तमामु घणी आहे, त ॿिए नंबर ते तव्हां आजिज़ी कयो न, यार हिकु असांखे नबी जे नाले जो ख़बर न आहे, असांखे कलमो जेको आहे सिधो नथो हुजे, कम से कम तबलीग वारा इहे शयूं त असांखे ॿुधाइनि था न। त असां आजिज़ी करी करे हिन खां जेको इल्मु हासिलु कयूं। त हे जेको आहे पंहिंजे इलाइक़े जे अंदरि तमामु वरी जेको जहालत आहे। हाणे हीअ जहालत केतिरी बयानु कई वञे, कंहिं माण्हुनि खे, काफ़ी औरतूं उन्हनि खे नमाज़ जी बि ख़बर न हूंदी आहे। काफ़ी मर्द हज़रात अछी ॾाढनि सां ॾिठोसीं, उनखे नमाज़ जेको आहे उहो पढ़णु न आई, सिर्फ़ु जेको आहे कंडीशन इख़्तियार कंदा आहिनि। त इस्लाम जेको आहे एतिरो असांजो कमज़ोरु आहे, एतिरो असांजो ईमान कमज़ोरु आहे। त इन ईमान खे जेको आहे उहो बणाइणो पवंदो। ऐं ईमान बणिबो कीअं? तव्हांजे दुकाननि ते तव्हां इनाम जेको आहे ईमान ठीकु थोरी थींदो। हे ईमान जे लाइ तव्हांखे निकिरणो पवंदो, अलाह जे रस्ते में जेको निकिरणो पवंदो। त अलाह जा रस्ता घणा ई आहिनि, पहिरियों इल्मु सिखो, पोइ अलाह जा रस्ता घणा ई आहिनि। हा, अलाह जो रस्तो हिकिड़ो जेको तबलीग बि आहे, इन खां मथे तबलीग खां मथे वरी पोइ ॿियो जेको अलाह जो रस्तो हिकिड़ो अथव, जिहाद बि अथव। सिर्फ़ु हिकिड़ी शइ न आहे त साईं मां बसि हिते मस्जिद में आहे, हे बसि मां हे ई दीन जो कमु आहे। न साईं, दीन जा कमु तमामु घणा दीन जा कम आहिनि, दीन जा कमु तमामु घणा आहिनि। त जेके उलमा सियासत में आहिनि न, हे बि दीन जो कमु आहे। भले मूंखे खोपड़ी में मज़े में ॻाल्हि न अचे, मुंहिंजी खोपड़ी में जेकॾहिं ॻाल्हि नथी अचे न, त भले न अचे न अचे, जेके उलमा सियासत में बीठा आहिनि, हे बि दीन जो कमु था कनि। ऐं जेके मुजाहिद काफ़रनि सां टकर में बीठा आहिनि जिहाद में, हे बि दीन जो अफ़ज़ल कमु आहे। ॻाल्हि सम्झ में अचे थी नथी अचे? हे बि दीन जो तमामु वॾो अफ़ज़ल कमु आहे। ऐं जेके हज़रत जेको तबलीग में निकितल आहिनि, त हे बि दीन जो तमामु वॾो आला कमु आहे। हे सभु शोभा ॾिसो न, सभई शोभा ज़बरदस्त शोभा आहिनि। ईअं न त जंहिं शोबे में तव्हां हुजो वरी ॿिए जो इनकार कयो। जंहिं शोबे में तव्हां आहियो, चओ साईं मां कमु भलो थो कयां, ॿिया शोभा बि ज़बरदस्त शोभा आहिनि।